पाकिस्तान में स्टेट बैंक तरफ़ां इंटरनेशनल टेक्नोलॉजी इदारनि खे ऑनलाइन अदायगियुनि जे तरीक़ेकार में तब्दीली जे फ़ैसिले खां पोइ ख़दशो आहे त प्ले स्टोर जे कुझु फीचर्स समेत ॿियूं ऑनलाइन ख़िदमतूं पाकिस्तान में इस्तेमालु न करे सघिबियूं। पाकिस्तान जी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी वारी वज़ारत ऐं पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी तरफ़ां जुमे ॾिहाड़े मुल्क जी मरकज़ी बैंक खे लिखियल ख़त में सूरतहाल जी निशानदही कंदे फ़ैसिले में तब्दीली जो चयो वियो आहे। टेक्नोलॉजी जे शोबे सां वाॻियल माहिरनि मूजिबि स्टेट बैंक जे फ़ैसिले जे करे सालियाने बुनियादनि ते इंटरनेशनल टेक्नोलॉजी इदारनि जी कयल $3.40 करोड़ जी रक़म अदा न करे सघिबी, जंहिं सबबि पाकिस्तानी वापेदारनि जो वॾो अंग अॻिते प्ले स्टोर ते ख़रीदारी न करे सघंदो। अहिड़ा वापेदार जेके मुख़्तलिफ़ मोबाइल एप्लीकेशन्स खे ख़रीद करण या उन्हनि जूं ख़िदमतूं हासिल कंदे अदायगी लाइ पंहिंजो मोबाइल क्रेडिट इस्तेमालु कंदा हुआ, हाणे उहे ख़िदमतूं हासिल न करे सघंदा, जॾहिं त क्रेडिट कार्ड्स ऐं डेबिट कार्ड्स ज़रिए इहा सहूलियत हासिल करे सघिबी। टेक्नोलॉजी माहिरनि मूजिबि क्रेडिट कार्ड्स जी सहूलियत पाकिस्तान में वापेदारनि जे मख़सूस अंग वटि आहे। इन लाइ मोबाइल वापेदारनि जी अक्सरियत ख़ासि तौर ते इनफ़रादी तौर ते ऑनलाइन ख़िदमतूं हासिल कंदड़ गूगल प्ले स्टोर तां एप्स डाउनलोड करण खां महरूम थी सघनि था। मुख़्तलिफ़ एप्लीकेशन्स खे अदायगी लाइ इस्तेमालु थींदड़ हिन तरीक़ेकार खे पाकिस्तान में डायरेक्ट कैरियर बिलिंग चयो वञे थो। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी एंड टेलीकम्युनिकेशन, पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी ऐं चइनि मोबाइल ऑपरेटर्स तरफ़ां गॾियल तौर ते स्टेट बैंक खे लिखियल ख़त में चयो वियो आहे त अहिड़े फ़ैसिले खे वापसि वरितो वञे, जंहिं तहत मोबाइल फ़ोन वापेदार बैंक कार्ड्स खां सवाइ इंटरनेशनल इदारनि खे अदायगी न करे सघंदा। टेक्नोलॉजी ऐं बैंकिंग बाबति माहिरनि मूजिबि 15 सेप्टेम्बर खां पोइ पाकिस्तानी वापेदारनि जी रक़म गूगल समेत ॿियनि इदारनि खे न मोकिली वई आहे। तरीक़ेकार जी मुअतली खां पोइ पाकिस्तानी वापेदारनि तरफ़ां टेक्नोलॉजी बाबति आलमी इदारनि खे कयल $3.40 सालियानो रक़म अदा करण जोगी आहे। इहा रक़म उन्हनि जे मोबाइल बैलेंस मां काटी वई आहे, जंहिं बाद इहा मोबाइल ऑपरेटर्स वटि बि नाहे ऐं अञा ताईं लाॻापियल इदारनि खे बि नाहे पहुती। टेक्नोलॉजी जे शोबे सां वाॻियल माण्हुनि मूजिबि इन पाबंदी खां पोइ जेके वापेदार गूगल, एमेज़ॉन, फेसबुक जी मालिक कंपनी मीटा वग़ैरह खां ख़िदमतूं वठी रहिया आहिनि, उहे मुतासिर थींदा। इन सां डिजिटल बैंकिंग, ई कॉमर्स, ऑनलाइन तालीम, सिहत, क्लाउड स्टोरेज, डोमेन रजिस्ट्रेशन, डिजिटल मार्केटिंग जा शोबा मुतासिर थियण जो ख़दशो आहे, जॾहिं त डिजिटल मीडिया खां ॿाहिरि बि इन सां मसइला पैदा थी सघनि था। ख़त मूजिबि अदायगी न थियण जे करे डिजिटल ख़िदमतुनि में देर सां आलमी सतह ते पाकिस्तान ऐं पाकिस्तानी माण्हुनि लाइ परेशानी थींदी। स्टेट बैंक खे लिखियल ख़त में मुआशी सूरतहाल जो ज़िक्र कंदे मुल्क में पेश ईंदड़ मसइलनि जो एतिराफ़ कयो वियो आहे। ॿिए पासे IT वारो वज़ीर चवे थो त पाकिस्तान में गूगल प्ले ते मुफ़्त वारियूं सर्विसिस हलंदियूं रहंदियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।